अस्सलाम साईं। वालेकुम सलाम। साईं अॼु माशाल्लाह ही स्कूल में ज़बर प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे साइंस एग्ज़िबिशन सां। तव्हांखे कीअं लॻो प्रोग्राम अॼु? ॾाढो ज़बरदस्त लॻो माशाल्लाह, जेको स्टेप वरितो आहे एजुकेशन डिपार्टमेंट तरफ़ों ऐं ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। हीअ एग्ज़िबिशन साइंस एग्ज़िबिशन आहे अॼु ऐं एक्सपेरिमेंट ॾिठा आहिनि, उन्हनि खे एक्सप्लेन बि सुठो था करनि, शागिर्द सुठो रिस्पॉन्स था ॾियनि। जेको पढ़नि था अॼु उनखे प्रैक्टिकली यूज़ करे ॾिठो अथऊं, उन्हनि में बि ख़ुशी बि ॾिसूं था अॼु। ऐं अहिड़ा प्रोग्राम थियनि, ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं ॿार इंशाल्लाह अॻिते वधंदा। असांजी दुआऊं। अच्छा साईं, अरेंजमेंट तव्हांखे कीअं लॻा इंतिज़ामिया पर? अरेंजमेंट बहितरीनु, बिल्कुलु अरेंजमेंट बि सुठी आहे हिते। काफ़ी जेको आहे ईज़ी एक्सेस थो थिए कंहिं बि ॿारनि जे हुन ते वञणु, ऐं उते एक्सप्लेन बि सुठो नमूने सां करनि था ऐं बहितरीनु इंतिज़ाम आहे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम साईं। सलाम साईं माशाल्लाह ज़बरदस्त एग्ज़िबिशन प्रोग्राम हिते मुनक़द कयो आहे, छा चवणु चाहींदा तव्हां? सर, ही प्रोग्राम जेके आहिनि असां लास्ट ईयर खां ऑर्गेनाइज़ कंदा पिया अचूं, सिर्फ़ु इन करे त अॻ में जेको आहे साइंस जा जेके प्रोजेक्ट ठाहिण या आर्ट जा या कल्चर जा, उहो सेकेंडरी लेवल कंदो हुयो, छो त वॾो ॿारु हुयो। पर असां इहो सोचियोसीं जेकॾहिं सेकेंडरी करे सघे थो त असां बि करे सघूं। त ऐं अलहमदिल्ला लास्ट ईयर खां वठी ॿारनि, उस्तादनि, हेड मास्टर साहिबान, टीओज़ भरपूर मोट ॾिनी आहे। जो हिन साल तव्हां ॾिसो पिया त असां साइंस फेस्टिवल करायो आहे, जेको कल्ह लाड़काणे खां इनागोरेशन थी आहे। उते असांजो डिप्टी कमिश्नर लाड़काणे जनाब डॉक्टर शरजी नूर चन्ना साहिबु कई, ऐं उन सां गॾु जेके आहिनि असांजो MPA मोहतरम जमील अहमद सुमरो साहिबु हुयो, एजाज़ अहमद लगारी साहिब जन हुया, ऐं डायरेक्टर सेकेंडरी साईं सफदर अली शाह साहिबु हुया। अॼु हिते रतिदरे में असां मौजूदु आहियूं। त अलहमदिल्ला जेका तव्हां ॾिसो था ॿारनि जेका प्राइमरी जे महिनत कई आहे, एॾी शानदार महिनत आहे। लो कास्ट ऐं नो कास्ट जे बेस ते जेके हिननि मॉडल्स तयारु कया आहिनि, त इहे मां सम्झां थो त कंहिं जेके आहिनि मौजे खां घटि न आहिनि। इहे ॿारनि जी ऐं उस्तादनि जी महिनत खे सलाम था पेश कयूं, जो हिननि जेको आहे अहिड़ो जेको आहे मेलो सजायो आहे। हिकु शइ माज़रत खे इंटरप्ट कयूं तव्हांखे, ॾिठो आहे एग्ज़िबिशन में ॿार 5 दर्जे इंग्लिश था ॻाल्हाइनि। असांजो दौर हुयो त ABC हिन दौर में न सिखंदा हुआसीं। अॼु को ॿारु माशाल्लाह एॾो फास्ट, अॻिते छा था सुञाणे, फ्यूचर छा आहे? छा अहिड़नि प्रोजेक्टनि खे तव्हां, अहिड़नि जेके एग्ज़िबिशन थियनि था ज़िले खां तव्हां नेशनल लेवल ते पहुचाइणु चाहियो था न? बिल्कुलु सर, असांजो विजन इहो आहे। छो त लास्ट ईयर बि असां एसे कॉम्पिटिशन बि करायो आहे, ॿारनि इंग्लिश में एसे लिखाया आहिनि ऐं ॿारनि बाक़ाइदे लिखिया आहिनि स्पीच। असांखे हाणे केर बि ईअं मेणो न ॾींदो त तव्हांजो ॿारु जेको आहे उहो प्राइमरी मां इंग्लिश पढ़ी नथो अचे। अॼु जो ॾिसो त 3 दर्जे जा ॿार, 4 दर्जे जा ॿार, 2 दर्जे जा ॿार परफॉर्म कनि पिया। इन जो मक़सदु आहे त असांजा ॿार पढ़ाइनि था ऐं असांजा उस्ताद जेके आहिनि जेके उहे सिलेबस खे फोकस कनि था। इंग्लिश खे, सभिनी लैंग्वेजिस खे, इवन मैथमेटिक आहे, साइंस आहे, उहो जेको आहे जीअं कोर्स जो ॾिनल आहे पढ़ाइण जो तरीक़ेकार, वर्क शेड्यूल तहत, उन तहत असांजा उस्ताद पढ़ाइनि था पिया। ऐं हीअ जेका रिज़ल्ट आहे अलहमदिल्ला उनजो नतीजो आहे। छो त असां लास्ट ईयर जेके लेसन प्लान तौरु जेका स्टडी नाफ़िज़ कई पंहिंजे हिननि में इदारनि में जेका इम्प्लीमेंट कराई, उनजा सुठा नतीजा अचणु शुरू थी विया आहिनि। त हाणे असांजो ॿारु जेको आहे उनजे लाइ लैंग्वेज जो को मसइलो न रहियो आहे। सर, यूनिफॉर्म जो असांजे लाइ को हिकिड़ो प्रोवेंट न हूंदो आहे, पर असां इम्प्लीमेंटेशन ते ज़ोर ॾिनो आहे त हर इदारे में अचनि। पोइ वालदेन उन्हनि खे वठी था ॾियनि। कुझु ॿार आहिनि जेके ग़रीबनि जा ॿार आहिनि, पोइ मुंहिंजो उन्हनि खे चयलु आहे HM साहिबान खे ऐं TOs खे त बाबा उहा ॿार रिपोर्ट कयो असांखे। मिसाल कंहिं स्कूल में 5 ॿार आहिनि जेके ग़रीब आहिनि, मज़दूर रेडी वारे जा आहिनि, उहे असां उन्हनि खे पाण जे ख़र्च ते वठी ॾींदासीं। आख़िरी सवाल हिकिड़ो सॉरी ॿीहर पुछा कंदुमि तव्हां खां, त तव्हां शहर जे स्कूलनि खां वधीक तरजीह ॻोठनि खे ॾिनी आहे, जंहिंमें हसन हीउ ॾेखारियो हीउ ॻोठ यारो जलवाणीअ जो आहे। काफ़ी सारा अहिड़ा स्कूल बंदि पिया हुया, अॼु माशाल्लाह तव्हांजी सरपरस्ती हेठि उहे खुलनि था। उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो जेके हिन ताईं बंदि आहिनि? सर, असांजो पैगाम जेको उन्हनि लाइ इहो हूंदो त तालीम सभ जो हक़ु आहे, बुनियादी हक़ु आहे। जेकॾहिं शहर जे माण्हू जो हक़ु आहे त साॻियो ई हक़ु, ओतिरो ई हक़ु ॿारहाड़ी जे ॿार जो बि आहे। त असां जेका आहे, जेका बुनियादी तालीम आहे, उहा शहर तौरु ॿारहाड़ी बिना फ़र्क़ु जे, मज़हबी या जेके फ़र्क़ु आहिनि उन्हनि खे ख़तमु करे असां पंहिंजा ॿारहाड़ी ते फोकस रखियो आहे। ऐं कल्ह बि तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो ॿारहाड़ी जो स्कूल हो जेको साइंस में 10th पोजीशन हासिलु करे वियो। त यानी इन मां साबित आहे त असां इक्वली ट्रीट पिया कयूं शहर तौरु ॿारहाड़ी खे, त जीअं ॿारहाड़ी बि इनकरेज थिए, जीअं जेका शहर तरफ़ वधंदड़ रश आहे ॿारनि जी या माइग्रेशन थिए थी भई सुठी तालीम जे लाइ, उहा माण्हू खे डोर स्टेप ते जेकॾहिं ॾींदासीं
त यकीनन जेको आहे शहरनि जा मसइला बि घटिबा ऐं ॿाहिराड़ी बि असांजी गुलज़ार थी वेंदी। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं माशाल्लाह ज़बरदस्त पहिरीं ॻाल्हि त प्रोग्राम मुनक़द कराइण ते अव्हांखे लखे करोड़े वाधायूं। ॿी टीम खे बि असां मुबारकूं ॾेई चुका आहियूं। अव्हां हिन प्रोग्राम खे कीअं ॾिठो ऐं जिन स्कूलनि में हिन क़िस्म जा प्रोग्राम नथा थियनि उन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदव? सरे तमामु घणी ख़ुशी महसूसु कयां थो त अॼु तालके रते दरे जे 30 प्राइमरी स्कूल उन्हनि पंहिंजे चौथे ऐं 5 दर्जे जे साइंस जे किताबनि मां हिकिड़ो वर्किंग मॉडल्स तयारु करे लो कास्ट ऐं नो कास्ट मटीरियल मां हिकिड़ो अमली मिसाल क़ाइमु कयो आहे। उन्हनि स्कूलनि जे लाइ जेके अॼु शरीक न थिया आहिनि, मूंखे उमेदु आहे त उहे बि हिकु ॾींहुं ज़रूरु जेको आहे शरीक थींदा। मां तव्हांजे हिन सां तव्हांजे हिन चैनल जे थ्रू मां पंहिंजे तालके रते दरे जे शागिर्दनि, उस्तादनि ऐं हेडमास्टर साहिबान खे सलाम पेश कयां थो जिन हिन प्रोग्राम खे ऑन कयो ऐं ॿारनि खे अमली सरगर्मियूं करायूं। हूअं बि सरे असांजो हिकिड़ो एजुकेशन जो कंपोनेंट आहे लर्निंग बाय डूइंग। ॿार उहा अमली सरगर्मीअ में हिसो वठी ऐं उतां सिखिया हासिलु करे। असांखे अॼु गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ खां जेके बि किताब मिलनि था त उन्हनि में स्टूडेंट लर्निंग आउटकम्स एसेलोज़ असांखे ज़रूरु मिलियल हूंदा आहिनि त ॿार जेकॾहिं ही टॉपिक पढ़ंदो त उतां उहो छा पढ़ाईंदो। पर उन खे ज़हन में रखंदे असां जेको आहे हिकिड़ी कोशिशि कईसीं त असांजे तालके रते दरे जा जेके ॿार आहिनि उहे अमली तौरु हिसो वठी ऐं अहिड़नि मेलनि में अचनि त हिननि मेलनि जे ज़रिए ॿार जी ज़हनी निशोनिमा पिणु थिए थी न। ऐं हिननि मेलनि जे ज़रिए ही साइंसी जेका नुमाइश आहे इन जे ज़रिए असांजो हिकिड़ो जेको पैगाम वञे थो पूरी दुनिया ताईं त तालके रते दरे जा शागिर्द, तालके रते दरे जा उस्ताद पूरी मुल्क में, पूरे मुल्क असांजे पाकिस्तान में किथे बि वञी मुक़ाबिलो करे सघनि था। हू कंहिंखां बि घटि न आहे। नो डाउट साईं, तव्हांजी महिनत नज़र आई ऐं वॾी ख़ुशी इहा थी त ॿारनि घणे भाङे असांखे ॿुधायो त असां प्रोजेक्ट पाण ठाहिया के माना हिकिड़ो जीअं थींदो न गाइड कबो उस्ताद कंदा आहियूं, घर वञी बि ठाहिया आहिनि ॿारनि प्रोजेक्ट। हिकिड़ो सुवालु तव्हां खां हुयो जेको डी अनीस रहमान जरबानी साहिब खां कयुमि त जुमे अगम जा ॿार ॾिठमि उनखे यूनिफॉर्म बि न हुयो। अहिड़नि ग़रीब मिसकिन ॿारनि जे लाइ तव्हां वटि कोई आहे प्रोजेक्ट उनखे यूनिफॉर्म प्रोवाइड कयो वञे ऐं उन्हनि ॿारनि ते जेकर इहे अख़राजात इहे जेके प्रोजेक्ट ठाहियूं था इहे अख़राजात सलींदो उनखे इंतिज़ामिया पारां फैसिलिटेट कयो वियो हुयो या न कयो वियो? सर ही जेको सॼो प्रोग्राम आहे इहो पंहिंजी मदद पाण तहत कयल आहे। गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ खां हिन प्रोग्राम जे लाइ असांखे का बि बजट फंड न आहे मुहैया कयो वियो। मां तॾहिं चयो त मां पंहिंजे तालके जे शागिर्दनि खे, उस्तादनि खे ऐं हेडमास्टर्स खे सलाम कयां थो जिन वॾी महिनत कई आहे, ॿारनि खे उत्साहियो आहे। सभ खां पहिरियां त हू ज़हनी तौरु पाण तयारु थिया आहिनि त हिन अमली सरगर्मीअ में असांखे हिसो वठिणो आहे। ऐं ॾिसो त अॼु तालके रते दरे में हिते तव्हांखे ईद जो समा लॻंदो। इहो ईअं आहे त असांखे कुझु जेके डोनर आहिनि या यूनिसेफ आहे या कुझु जेके NGOs आहिनि उन्हनि ताईं असां उहा डेटा ॾींदा आहियूं ऐं उहे कॾहिं ॿारनि खे बैग्स ॾींदा आहिनि, कॾहिं उहे जेके किट थिए थी स्टूडेंट किट उहा प्रोवाइड कंदा आहियूं ऐं कुझु ॿारनि खे उहे यूनिफॉर्म बि मुहैया जेको आहे उहे NGOs कनि थियूं या जेके हितां जा मुखैर हज़रात आहिनि। मां तव्हांजे चैनल जे ज़रिए इहो ई गुज़ारिश कंदुसि त हीअ स्कूल तव्हांजा, हीअ स्कूल तव्हांजा, हीअ तव्हांजे बचनि जा। भला असां हूअं बि त सदको ख़ैरात कढंदा आहियूं। खुदारा जेका असांजी कम्यूनिटी आहे उहो स्कूलनि खे ऑन कयो। तव्हांजा जेकॾहिं असांजो हिकिड़ो स्टेबल पर्सन को रिटायर माण्हू जेको ख़ुशबे आहे मुआशी तरह जेकॾहिं उहो स्कूलनि में वञी ऐं कंहिं ॿार खे का पेन वठी ॾिनई, कंहिंखे को किताब वठी ॾिनई, कंहिंखे का कापी वठी ॾिनई, सिर्फ़ु हू असां ॾे अचनि। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम साईं, सर। सभ खां पहिरियां त हीउ ज़बरदस्त साइंस एग्ज़िबिशन मुनक़द कराइण ते तव्हांखे लखे करोड़े वाधायूं। उन खां बाद ॿुधायो त माशाअल्लाह तालके सॼे जा स्कूलनि जा ॿार हिते आया आहिनि। प्रोग्राम कीअं थियो? प्रोग्राम ज़बरदस्त आहे। अहिड़ियूं एक्टिविटियूं हुजनि। हिकु हूंदो आहे असांजी थ्योरियूं पढ़ंदा आहियूं, हे थ्योरी खे असां प्रेज़ेंट कयूं था इन द फॉर्म ऑफ हे असांजी को करिकुलर एक्टिविटी में अचे थो त जेका थ्योरी असां पढ़ी आहे उनखे इन द प्रैक्टिकल फॉर्म में कीअं शो कजे। इहो साइंस फेस्टिवल जी सूरत में असां एक्सपोज़ कंदा आहियूं, ॾेखारींदा आहियूं त असां जेको पढ़ियो आहे उहा शइ कीअं प्रेज़ेंट कजे, कीअं कमु करे थी, कीअं वर्किंग करे थी पई।
इहो सॼो कुझु मामिलो इन सिलसिले ले आहे ऐं इहो बहितरीनु मामिलो आहे। अहिड़ा असांजा प्रोजेक्ट साइंस फेस्टिवल ॿियो सेकेंड साइंस फेस्टिवल आहे जेको असां वटि रतेदरे में होस्ट रतोदरो 1 करे थो पियो ऐं बहितरीनु आईंदा इनशाला इहे थींदा रहंदा ऐं असां इन मेले ते ॾाढा तमामु ख़ुशि बि आहियूं। हिकु दफ़ो साईं ॿीहर मुबारक। ख़ैर मुबारक।